सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल 3 डिसंबर वारे ऐलान खां पोइ रोडीअ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोल अलीवाण डलहो में सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल उनवान हेठि सकाफ़ती रंगनि जी इंडलठ निखरी निर्वार थी वई। सुर ऐं साज़ जे संगम सां रचायल महफ़िल में हज़ारे साल क़दीमी सकाफ़त खे स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि तकरीरुनि ऐं सिंधी गीतनि ते झुमरियूं पाए ईद जहिड़ी ख़ुशी मल्हाईंदे शानदार भेटा पेश कई। सकाफ़ती तक़रीब जी कंपेयरिंग जा फ़राइज़ स्कूल जे उस्ताद गुलाम सरवर संदीलो सरअंजाम ॾिना ऐं प्रोग्राम में स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जे वालिदेन समेत रोडी प्रेस क्लब जे सदर हाजी अब्दुल जवाद अब्बासी ऐं जनरल सेक्रेटरी मुजाहिद बोज़दार ख़ासि महिमान तौर शिरकत कई। स्कूल इंतज़ामिया पारां सिंध जी सुखड़ी तोहफ़े तौर अजरक उॾाया विया, जंहिंखां पोइ प्रोग्राम जी शुरूआत कई वई। सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। प्रोग्राम में रागी उस्तादी घराणे सां तालुक़ रखंदड़ फयाज़ अली संदीले सिंधु धरतीअ जा गीत ॻाए महफ़िल जो मज़ो ॿीणो करे छॾियो। कैमरामैन जवाद सरोज सां एडी घुञो, सिंध टीवी न्यूज़ रोड़ी।